खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर में डिप्टी कमिश्नर खैरपुर डॉक्टर शर्जील नूर चन्ना चयो आहे त हीउ दौर टेक्निकल स्किल जो दौर आहे। असां जे मुल्क खे टेक्निकल माहिर ऐं एक्सपर्ट नौजवान जी ज़रूरत आहे। ईंदड़ सदी सनत सां लाॻापियल हूंदी। इन लाइ असां जे मुल्क खे हर सूरत में टेक्निकल ऐं इंजीनियर शोबे जा अफ़रादी क़ुवत हूंदी त असां दुनिया जे चैलेंजनि ऐं मुक़ाबला करे सघंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन नेशनल लॉजिस्टिक सेल खैरपुर NLC पारां मुख़्तलिफ़ ट्रेड्स जी तरबियत जे सिलसिले में मुनक़द कयल वर्कशॉप खे ख़िताब कंदे चयो आहे त तरबियत हासिल कंदड़ शागिर्द पंहिंजी सलाहियतनि खे वधीक बहितर बणाए ऐं ख़ानगी सेक्टर में फ़नी ऐं महारत सां अॻिते वधण में मदद मिले। DC खैरपुर चयो आहे त मैकेनिकल ऐं इंजीनियरिंग बाबति हिन इदारे पारां जेका बि सिख्या फ़राहम कई वञे पई उन में पंहिंजो पाण महारत लाइ सलाहियतनि खे असराइतो कनि। हिन चयो त मुंहिंजो पैगाम आहे त जेके बि तरबियत हासिल कई उन खे ॿिनि खे बि सिख्या ॾे जीअं तरबियत वधीक हले सघे। सख़्त महिनत कयो ऐं पंहिंजे फील्ड में पाण खे मञरायो। पंहिंजी टीम खे साण करे हलो ऐं हिक ॿिए जी मदद कयो। असांखे तव्हां ते फ़ख्रु आहे। इन खां अॻिते तरबियत वर्कशॉप में हुनरी तरबियत बाबति मुक़रर प्रोजेक्ट डायरेक्टर नौजवान खे मुख़्तलिफ़ ट्रेड्स में सिख्या फ़राहम कई वञे थी, जंहिं सां नौजवान मुल्क में जारी मेगा प्रोजेक्ट्स में कमु कंदड़ मशीनरी ऐं ॿियनि ट्रेड्स शामिल थी सघंदा ऐं बहितर रोज़गार हासिल कंदा। मुल्क में हलंदड़ मेगा प्रोजेक्ट खे वक़्त सिर मुकमल करण में पंहिंजी सलाहियतनि जो मुज़ाहिरो कंदे मुल्क जी तरक़ी लाइ फ़ाइदेमंद साबित थींदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।